नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर सांगड़ मिर्ज़ा नासिर अली चयो आहे त मुल्क में पोलियो जा केस ज़ाहिर थियण ॻणती जोगी सूरत हाल, तंहिं करे पोलियो मुहिम खे वधीक असराइतो बणाइण जे लाइ सख़्त महिनत करण जी ज़रूरत आहे। हिन अहिड़ो इज़हार अॼु पंहिंजी ऑफिस में डिस्ट्रिक्ट पोलियो एराडेक्शन कमेटी सांगड़ जे हिकु गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर खे 13 जनवरी खां 19 जनवरी 2020 ताईं जारी रहंदड़ पोलियो मुहिम जे इंतज़ामनि जे हवाले सां आगाही ॾिनी वई, जंहिं ते डिप्टी कमिश्नर सांगड़ मिर्ज़ा नासिर अली चयो आहे त सॼे ज़िले में टीमनि जी कारकिरदगी जी निगरानी ज़िले इंतज़ामिया करे रही आहे ऐं ड्यूटी खां इनकार कंदड़ मुलाज़िम तोड़े लेडी हेल्थ वर्करनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन चयो आहे त पोलियो टीमनि खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं, जॾहिं त लाॻापियल खाते खे पिणु पोलियो मुहिम खे कामयाब बणाइण जे लाइ सख़्त महिनत करणी पवंदी। हिन पुलिस अमलेदारनि खे हिदायत कई आहे त इहे ट्रांज़िट पॉइंट्स ते मुक़रर अहलकारनि खे तरबियत ॾियनि त जीअं गाॾी में सफ़र कंदड़ ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे सघनि। हिन चयो आहे त पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार कंदड़ वालिदिन खे मुआशिरे जी माज़ूर शख़्सियतनि वसीले क़ाइल कयो वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिनि इलाइक़नि में मुंतक़िल थियल ॿारनि जे पिणु निशानदाही कई वञे ऐं खेनि पोलियो मुहिम जो हिसो बणायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।